यदि कोई तव्हांजी ग़लतीअ खे तव्हांजे मुंहं ते चवण जी ताक़त रखंदो आहे त उन खां वधीक कोई दोस्त ॿियो न थी सघंदो अथव। असांजे जीवन जी सभिनी खां वॾी मुश्किल इहा आहे त असां अन्य कार्यनि में एतिरो व्यस्त रहंदा आहियूं कि नाम जे अभ्यास जे लाइ कोई समय ई न बचंदो आहे। हिकु दफ़ो कंहिं बुज़ुर्ग खां प्रश्न कयो त रोटी कंहिं वक़्तु खाइणु खपे? हुन जवाबु ॾिनो, शाहूकार खे जंहिं महिल बुख लॻे ऐं ग़रीब खे जंहिं महिल मिली वञे। इन लाइ अगरि व्यस्तता जे कारण कंहिं ख़ासि वक़्तु ई फुर्सत मिले त तॾहिं नाम जो अभ्यास करे वठणु खपे। अगरि अभ्यास जे लाइ समय चूंडणो अथव त सुविधा हुजेव त प्रातः काल अमृत वेले जो समय सभिनी खां सुठो आहे।